सोट ॿुधो आहे त नवाब खान तव्हां ॾे न्यापो कयो। लाला नवाब खान न्यापो कयो आहे जेको असांजे दुश्मनी ख़त्म करे दोस्ती जो हथ वधाइण थो चाहे। तुंहिंजी छा सलाह आहे? सोट नवाब खान जी हिन अमल में नेक नियती आहे या के मक़सद हासिल करण लाइ तव्हां सां हथ थो मिलाए? लाला तू छा थो समझी? बग़ैर मक़सद जे नवाब खान असांजे दोस्ती जो हथ वधाईंदो? हाँ? सोट कहिड़ा मक़सद आहे जेके नवाब खान तव्हां खां हासिल करे थो चाहिए? छोट नवाब खान जी नियत जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं असां ॻाल्हियुनि में हिक ॿिए जे साम्हूं खुली अची वेंदासीं। बाबा साईं, जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे त नवाब खान जी नियत में खोट आहे त पोइ अहिड़े शख़्स सां ॻाल्हियुनि करण मां कहिड़ो फ़ाइदो? सलीम खणी जो असां नवाब खान सां छा हुन बि कयूं, पर हुनजी नियत खे सुञाणण लाइ हिकिड़ो चकर हुन सां ॻाल्हियूं ज़रूरु करणियूं पवंदियूं। सोट वॾा आहियो, इन ई बारे में जेका तव्हां सोचींदो न बहितर सोची, पर मूंखे हिते इन ई कम लाइ घुरायो अथव या ॿियो को कमु आहे? लाला तोखे मूं हिते इन करे घुरायो आहे त हाशू खां होशियारु रह। वॾो पेनीन को माण्हू आहे, केॾीमहिल हणई न कुते वारो चक। सोट जेकॾहिं हुनजी दुश्मनी तोसां आहे न त पोइ सिधो तोसां मिलंदो। लाला मां हुनखे मुंहुं ॾेई वठंदुसि, तूं रुगो पंहिंजो ख़्यालु रखिजे। सोट मां पंहिंजो ख़्यालु रखंदुसि, हाणे मां हलां थो। बाबा साईं, जेकॾहिं न लाला लापरवाही कई त हाशू लाला खे सटे विझंदो। सही तो थी सलीम, जेकॾहिं ॿ सोटा बि हयईंसि त वरी पलां त असां ई करणा पवंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।